बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम एंड अस्सलाम वालेकुम। जीअं त प्रीवियस जेके वीडियोस हुया उन्हनि में असां जेके प्रीवियस पेपर्स हुया उन्हनि जी एनालिसिस कई हुई त कहिड़ा जेके टॉपिक्स आहिनि उहे फ्रीक्वेंट जेको आहे त पुछा वञनि था। हाणे ही लास्ट वीडियो आहे। उहो जेको सिलेबस जो उहो पार्ट खे कवर कंदो जिन में जेको आहे त असांखे कुझु नॉवलनि जा मजमूआ ऐं कुझु अफ़साननि जा मजमूआ ऐं कुझु ड्रामनि जा मजमूआ ॾिनल आहिनि। जिन ते कॾहिं जेको आहे त कंहिं सवाल उहो सवाल कंहिं साल जेको आहे त सवाल पुछो वञे थो। त इन जे लाइ हाणे ॾिसो असां वटि जेको आहिनि कुझु मख़सूस नावलनि जा अहम मजमू आहिनि जेके ही आहिनि असांखे ही प्रिपेयर करणा आहिनि। जीअं नॉवल जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त ॾिसो हुन में ज़ीनत आहे, सांगड़ आहे, मतिलबु ही कुझु लिस्ट आहे जंहिंमें असांखे जेके नॉवेल्स ॾिनल आहिनि हिन नॉवेल्स जी असांखे समरी पढ़णी आहे या हिन जो जेको मेन मर्कज़ी ख़्यालु हूंदो आहे या मेन आइडिया छा आहे, इहो नॉवेल जेको आहे त कंहिं लिखियो आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त असां वटि कुझु अफ़साननि जा बि मजमूआ आहिनि। हाणे उन खां अलावा असां वटि जेको आहे त कुझु अफ़साननि जा बि कुझु अहम मजमूआ आहिनि जिन में ही अफ़साननि जा नाला ॾिनल आहिनि जेके अफ़साना असांखे कवर करणा आहिनि। छाकाणि त पेपर में कंहिं साल या त ड्रामे बाबति पुछो वञे थो या त अफ़साने बाबति पुछो वञे थो या वरी नॉवल बाबति पुछो वञे थो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसंदासीं त अफ़साननि ऐं नावलनि सां गॾोगॾु असां वटि जेको आहे त कुझु ड्रामनि जा बि मजमू आहिनि। ॾिसो ही नाविल आहिनि आबे हयात, दिल जी दुनिया, सफ़ेद वर्शी। ठीकु आहे। उन खां अलावा जेकॾहिं असां ड्रामनि जी ॻाल्हि कयूं त ड्रामनि में बि असां वटि कुझु मजमूआ आहिनि जिन में लैला मजनू आहे, हुस्ना दिलदार, शहज़ादो बेराम। ठीकु आहे। ही ड्रामा आहिनि जेके असांखे जेको आहे त प्रिपेयर करणा आहिनि। बाक़ी जेके सफ़रनामा आहिनि उन्हनि ते त सवाल ओवरऑल ईंदो आहे कि पर्टिकुलर जेको आहे त सफ़रनामे ते सवाल अॼु ॾींहं ताईं कोन पुछो वियो आहे। पर बहरहाल असांखे जेको आहे त ही कुझु नॉवल ऐं अफ़साना ऐं ड्रामा जा जेके मजमूआ ॾिनल आहिनि इन्हनि खे असांखे थोरो प्रिपेयर करणो आहे। हाणे ही जेको हाणे सिंधी जो पेपर आहे त हिन पेपर में जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि हिकु नाविल बाबति सवाल पुछो वियो आहे। सवाल नंबर चोथों जंहिंमें सवाल आहे त मिर्ज़ा कलीज बेग पहिरियों तिबेज़ात नॉवेल दिलाराम लिखियो आहे। ठीकु आहे। हिन जो ही मशहूरु ऐं पहिरियों जेको तिबेज़ात नॉवेल आहे उहो आहे। त हिन में इन नॉवेल बाबति पुछो वियो आहे त इन नॉवेल जो जेको मर्कज़ी ख़्यालु आहे उहो कहिड़ो आहे। त असां जेकॾहिं हिन नॉवेल्स जी समरीज़ वग़ैरह पढ़ंदासीं या हिन जा मेन आइडियाज़ पढ़ंदासीं त तॾहिं असां जेको आहे त ही सवाल अहिड़ा अटेम्प्ट करे सघूं था। त इन लाइ इहो ज़रूरी आहे त असांखे कुझु जेके नॉवलनि जा मजमूआ ॾिना विया आहिनि त असांखे उहो जेको आहे त कवर करणु घुरिजनि सुठियूं मार्क्स सुठा नंबर सिंधी पेपर में खणण लाइ। हा। हाणे ही जेको पेपर आहे सिंधी जो ही 2023 जो पेपर आहे। जेकॾहिं असां हिन में ॾिसूं त जेको सवाल नंबर 6 आहे उन में सिंधी ड्रामे बाबति पुछो वियो आहे त सिंधी ड्रामे जो इर्तिक़ाई जाइज़ो लिखंदे मतिलबु सिंधी ड्रामे जी पूरी जेको आहे त तारीख़ लिखंदे असांखे जेको ड्रामो आहे काक महल उन ड्रामे ते बि असांखे तबसरो लिखणो आहे। त जी जेकॾहिं असां पेपर में ॾिसूं या जेको आहे त सिलेबस में ॾिसूं त सिलेबस में जेके ड्रामा जा मजमूआ ॾिनल आहिनि त उन्हनि में ड्रामो जेको काक महल आहे उहो शामिल आहे। मीन्स काक महल जेको ड्रामो आहे उहो असांजे सिलेबस जो हिसो आहे। त इहो चवणु बिल्कुलु दुरुस्त न हूंदो त जेको पेपर आहे सिंधी जो ॾाढो मुश्किल थो अचे या आउट ऑफ सिलेबस थो अचे। त उनजे लाइ असांखे स्मार्टली जेको आहे त पंहिंजे सिलेबस खे पूरो करणो आहे, मुकमल तरीक़े सां उनखे तयारु करणो आहे। ऐं ही आहे ड्रामो काक महल। ठीकु आहे। जंहिं काक महल ड्रामे खे लिखियो आहे शमशेर हैदरी। ठीकु आहे। इहो जेको ड्रामो आहे उहो मूमल ऐं राणे जी कहाणीअ ते ॿधल ड्रामो आहे। हिन ड्रामे में जेको आहे त जेके डिफरेंट कैरेक्टर्स आहिनि ऐं उन्हनि जे बारे में बि हिननि जो जेको आहे त ज़िक्र थियल आहे। जीअं हितां तव्हां ॾिसो राजानंद, जादूगर फ़कीर, मूमल, सूमल, उन्हनि जूं भेनरियूं, नातिर, बानियूं, बादशाह, उमिरि सूमरे जो ज़िक्र आहे।
जेकॾहिं हिन तव्हांखे थोरी बि जेको आहे त ड्रामे जी नो हाउ हूंदी त भई हीउ जेको ड्रामो आहे हिन जो लेखक केरु आहे ऐं हीउ ड्रामो कहिड़ी कहाणी ते आहे छाकाणि त असांखे मूमल राणे जी कहाणी जेको आहे त हर हिक खे ख़बर हूंदी आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे हिननि में करेक्टर ख़बर हूंदा त तव्हां हुनमें जेको बादशाह आहे उनखे डिस्कस करे सघो था। सूमल जो जेको आहे त रोल खे डिस्कस करे सघो था, मूमल खे डिस्कस करे सघो था। त अहिड़े तरीक़े सां तव्हांजो इहो जेको सुवालु आहे उहो ॾाढे सुहिणे नमूने सां हल थी सघे थो। हाणे हीउ जेको आहे त 2019 जो पेपर आहे जेको अगेन 2019 पेपर में जेकॾहिं असां सवाल नंबर 5 ॾिसूं त हुन में मोहम्मद उस्मान डेपलाई जो जेको नॉवेल आहे सांगड़ उन जे बारे में पुछियो वियो आहे त उहो कहिड़ी तहरीक जे हवाले सां आहे उन ते तनक़ीदी जेको जाइज़ो आहे त पेश करिणो आहे। ॾिसो हिते जेको आहे त नाविल जो नालो ॿुधायो वियो आहे हुन सां गॾोगॾु जेको नाविल जो लेखक आहे हुनजो बि नालो ॿुधायो वियो आहे इहो बि ॿुधायो आहे त उहो कंहिं पर्टिकुलर तहरीक सां रिलेटेड आहे ऐं जेकॾहिं असां नाविलनि जो मजमूओ ॾिसंदासीं पंहिंजे सिलेबस में त उन जेके नाविलनि जो मजमूओ आहिनि उन में जेको सांगड़ नालो सांगड़ नाविल आहे उहे असांजे सिलेबस जो पिणु जेको आहे त हिसो आहे। ऐं उन खां अलावा हीउ जेको पेपर आहे त उहो 2016 जो आहे जॾहिं त 2016 में जेको आहे त सवाल अगेन नॉवलनि ते पुछियो वियो आहे सवाल नंबर 7 जंहिं में लिखियल आहे त भाउ हेठनि मां किन बि ॿिनि नॉवलनि ते पंहिंजे मताले जी उपटार कयो। हाणे हुन में जेको आहे त हिकिड़ो नॉवल आयो आहे ज़ीनत ॿियो आयो आहे पढ़ाॾो सोई सॾ ऐं टियों आहे रहिजी वियल मंज़र त हिन मां जेके के बि ॿ नॉवल आहिनि उन्हनि में कंहिं बि ॿिनि नॉवलनि ते जेको आहे त तव्हांखे लिखिणो आहे। अगेन जेकॾहिं असां नॉवल ॾिसंदासीं जेके मजमूआ असांजे सिलेबस में मिलियल आहिनि त ही पिणु नॉवल उन त ही आहे नॉवल रहिजी वियल मंज़र जंहिंखे लिखियो आहे तारिक आलम अबड़ो साहबजन ऐं ही जेको नॉवल आहे हुन खां अलावा असांजे सिलेबस में बि ॾिनल आहे ऐं हिन नॉवल जी असांखे जेको आहे त समरी पढ़णी आहे जीअं असां जेको आहे त पेपर में इन सां मुतालिक़ जेको सवाल अचे थो त असां हुनखे अटेम्प्ट करे सघूं। हुन खां बाद में ही ॿियो नॉवल आहे ज़ीनत जंहिंजो जेको लेखक आहे उहा आहिनि शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब जन ही जेको आहे त अगेन हिन नॉवल जी बि असांखे जेको आहे त समरी पढ़णी आहे जीअं असां उन सां मुतालिक़ सवाल अचे त असां उनखे हल करे सघूं। त हाणे जेकॾहिं ॾिठो वञे त ज़्यादातर जेके सवाल आया आहिनि उहे नॉवेल्स ते सवाल आया आहिनि ड्रामे जेको जेको ड्रामो आहे त उनखे सिर्फ़ु हिकु भेरो जेको आहे त पुछियो वियो आहे। बाक़ी ज़्यादातर जेके आहे त जेके नॉवेल आहिनि उन नॉवलनि सां मुतालिक़ जेको आहे त असां वटि सवाल अची चुका आहिनि। जेकॾहिं असां ॾिसूं त 2016 में बि जेको आहे त नॉवल ते पुछियो वियो आहे 2019 में पुछियो वियो आहे 2024 में पुछियो वियो आहे ऐं उन खां अलावा 2023 में बि ऐं जेकॾहिं असां 2024 में ॾिसूं त हा 2024 में बि मिर्ज़ा कलीश बेग जो जेको नॉवेल आहे दिलाराम उन बाबति पुछियो वियो आहे। पर असांखे जेको आहे त नॉवेल जेके असांखे मिलियल आहिनि सिलेबस में उहे असांखे इनी हाउ जेको आहे त प्रिपेयर करणु खपनि जीअं असां उन सां ईंदड़ सवाल हल करे सघूं जे ड्रामे में जेको आहे त सवाल अची चुको आहे त ड्रामे जो इर्तिकाई जाइज़ो पेश करिणो आहे या उन खां अलावा उन ड्रामे ते बहस करिणो आहे काकमल ड्रामे ते। त ही हुयो लास्ट वीडियो असांजो जेका सीरीज़ हुई पेपर एनालिसिस हुन में पहिरीं त असां सिलेबस डिस्कस कयो ऐं हुन खां बाद में रोड मैप त सिंधी पेपर खे या सिलेबस खे प्रिपेयर कीअं करणु खपे हुन खां बाद में जेके ॿिया वीडियोस हुया उन्हनि ते रोशनी विधी त कहिड़ा जेके टॉपिक्स आहिनि असांखे सुठे नमूने तयारु करणु खपनि मतिलबु कहिड़ा जेके फ्रीक्वेंट पुछा वञनि था ऐं उन्हनि खां अलावा असां ॿियो इहो बि जेको आहे त उन्हनि खे ॾिठो त कहिड़नि पेपरनि में कहिड़ा कहिड़ा नावल पुछा विया आहिनि। हुनजे लाइ थैंक यू एंड अल्लाह हाफ़िज़।